मौलाना जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो YouTube चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। असां जो नबी सजन जहान बिनी जहान जे लाइ रहमत थी आयो आहे। वो अल्लाह ये तमाम अल्लाह छा है? अल्लाह वो वल्लाहु ला इलाहा इल्ला हु। अल्लाह ता अल्लाह वा अल्लाह ला इलाहा इल्ला हुल हय्युल कय्यूम। अल्लाह ता अल्लाह वा अल हसीब। अल्लाह तहां जो मालिक अल्लाह, मुझो मालिक अल्लाह, जिनन इंसान जो मालिक अल्लाह, पखिन वरन क्रन जो मालिक अल्लाह, दरियान समुद्र जो मालिक अल्लाह, इन दुनिया जो मालिक अल्लाह, अहद अल्लाह, अस-समद अल्लाह, लम यलिद व लम यूलद अल्लाह। पखिन जो मालिक अल्लाह, जानवर जो मालिक अल्लाह, जेके मरियान उन जो मालिक अल्लाह, जेके जावाइना उन जो मालिक अल्लाह, जेके ईंदा उन जो मालिक अल्लाह, क़यामत जे ॾींहं जो भी मालिक अल्लाह। तां के खाराण वारो मालिक भी अल्लाह। वो अल्लाह की सदी कादे था वही उन का बाद वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। असां जो नबी तां जे लाइ रहमत थी आयो आहे। 12 रबीउल अव्वल में आयो। मानू अॼुकल्ह जा मौलवी मथे ते इमाम शरीफ पातला ऐं डांसूं ना पिया कनि, मेला अदा नबी साईं जी ख़ुशी था मल्हाइनि। तव्हांखे अहिड़ी सुन्नत नबी साईं जी पातल तव्हां डांसूं ना कयो। मूंखे अफ़सोस थींदो आहे, मूं त इलाही दफ़ा ॾिठो बि आहे किथे डांसूं ना पिया मौलवी कनि। अल्लाह से फरमाना वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। असां तव्हांजे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा मोकिलियो तव्हांखे रहनुमाई रस्तो सिधो ॾेखारण जे लाइ, सिरातुल मुस्तक़ीम रस्तो ॾेखारण जे लाइ। तव्हां वरी डांसियूं कयो पोयां, नबी साईं जी ख़ुशी सां डांसियूं कयो। तव्हां अचो नफ़िल पढ़ो, निमाज़ पढ़ो, रहमत थी आयो आहे। जेकॾहिं नबी साईं जॾहिं हिकिड़ी औरत हुई, जॾहिं नबी साईं वेंदा त रस्ते ते कंदा उछली हुई। जॾहिं हलंदे हलंदे नबी साईं हिकिड़ो दफ़ो ॾिठो उन रस्ते ते कंदा कोन्हनि। नबी साईं पुछो अॼु कंदा कोन्हनि, इहा कंडनि ऐं पौड़ी किथे आहे? साहबनि को या रसूल अल्लाह पौड़ी बीमार थी पई आहे, बीमार थी पई आहे। नबी साईं चयो हलो त पुछी अचोसि कहिड़े हाल में। इयादत करण वञनि था, जॾहिं वञनि था उहा माई टिजे थी, औरत पौड़ी टिजे थी ऐं अचे थो मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह छा मूंखां बदिलो वठंदो हुजे त मां हिन जे कंधनि ते मां उछलींदसि। जॾहिं वेझो वञनि था त हुनखे पुछनि था छा हाल आहे। नबी साईं हाल वाल पुछंदा ऐं उहा हुते मुस्लमान थी वेंदी। ॿियो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां, हिकु नबी साईं पंहिंजी दावत करण लॻा, तौहीद कलमे जी तशरीह ॾियण लॻा, दावत ॾियण लॻा, ऐलान करण लॻा, जॾहिं पंहिंजे ॾसण लॻा त मां अल्लाह जो रसूल आहियां, मां आख़िरी पैगंबर आहियां। त हिकिड़ी बुढ़ाड़ी औरत चवण लॻी, दावत करण लॻी, मां हिन मके खे छॾे वञा थी। हिकिड़ो सुहिणो हसीन जमील नौजवान हिन में शहर में पैदा थियो आहे ऐं उनजे आवाज़ में एॾो मिठो आवाज़ आहे, उन चेहरो एतिरो त हसीन जमील आहे जेको उनखे ॾिसे थो या त उनजो गुलाम थी वञे या त उनजो नौकर थी वञे। इन कमाई मको छॾे वञा थी, पर अफ़सोस उनजे सामान उनजे हिकु गंढ आहे, उनजे गॾु खणण जे लाइ केरु तयारु कोन्हे, उनजी मदद करण जे लाइ तयारु कोन्हे। मूं हिते बीठी आहे, इलाज थी करे, मिठू थी करे माण्हू खे पर पोइ वेझो मांगो। पोइ हिकिड़ो नौजवान वञे पियो रस्ते सां, हिनखे चई मूंसां गॾु सामान था गॾु करणा। जॾहिं उहो सामान खणाए हलियो थियसि, हीअं माई मोहम्मद मुस्तफ़ा खे गाली ॾींदी वञे, घटि वधि ॻाल्हाईंदी वञे। हसीन जमील ही हुयो। जॾहिं उन पौड़ी खे नबी साईं चयो त जिते तुंहिंजी मंज़िल ते उते तूं मूंखे ॿुधाइजां। नबी साईं अॻिते हलियो, हीअ पोयों आहे, पोयों नबी साईं जी खमीस पकड़ी माता हीअ सामान खणी भॼी वई। पोइ जॾहिं हलंदे हलंदे हिन पौड़ी जी मंज़िल अची वई, सामान उते रखियईं। जॾहिं पोइ हिते नबी साईं मोटनि पिया, पौड़ी पुछे थी साईं तव्हांजो नालो त ॿुधायो। नालो मुंहिंजो न पुछ, मां उहो ई पैगंबर आहियां जंहिंजे करे तूं धन दौलत माल मिल्कियत बच्चा मिट माइट अज़ीज़ सभु कुझु ॾिए। ॿुधायो ऐं नालो ॿुधायो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहा पौड़ी वेठे चई साईं मूंखे माफ़ कजो, मूंखे तव्हांजे बारे में ग़लति चयो वियो, पर मां बि तव्हांखे ग़लति सम्झो, मूंखे अॼु माफ़ कयो। पोइ हुन पौड़ी चई या रसूल अल्लाह मूंखे कलमो पढ़ायो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहा पौड़ी बि मुसलमान थी वई। नबी साईं रहमत थी आई। इहो छा रहमत हुई?
मुशरक नबी सां केतिरो तकलीफ़ ॾिनियूं, एतिरो तकलीफ़ ॾिनियूं जो सरदार अमीर जा नौजवान पुट नबी सां खे भीतर हणनि तार का हेठि रत जुती सॼी रत सां भरिजी थी वञे। पोइ बि जिब्रील अलैहिस्सलाम अचे थो, या रसूलल्लाह अल्लाह सां जो हुकुम थियो आहे, अल्लाह सां मूंखे चयो आहे जबल वारो फ़रिश्तो मूंसां गॾु आहे, मलाइक तव्हां हुकुम कयो इन ॿिनि जबलनि खे पाण मिलाए ताइफ़ सॼी ख़तमु करे सघां। नबी सां चयो अल्लाह सां मूंखे इन करे न मोकिलियो त मां ॿिए खे अज़ाब नाज़िल करायां, मूंखे नबी अल्लाह सां रहमत लिल आलमीन नबी अमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, मां सभिनि जहाननि जे लाइ रहमत थी आयो। ये छा आहे रहमत? वो क़यामत जे ॾींहुं बि जॾहिं हिसाब किताब कोन थींदो शुरू, सॼी उम्मत आदम अलैहिस्सलाम ने ईंदी, तव्हां अबा दादा करा हिसाब किताब अल्लाह के सिफारिश करा त हिसाब किताब शुरू थे। हज़रत आदम अलैहिस्सलाम इनकार कंदो, हज़रत नूह अलैहिस्सलाम इनकार कंदो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम इनकार कंदो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम इनकार कंदो। चवंदो या रसूलल्लाह आखिरी हज़रत ईसा जे बिना हज़रत ईसा भी इनकार कंदो। चवंदा या रसूलल्लाह आखिरी नबी साईं जे बिना हज़रत आदम अलैहिस्सलाम खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम को नबी सिफारिश न कंदो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वेंदा त नबी साईं सिफारिश कराईंदो ऐं अल्लाह साईं कहंदो या अल्लाह हाणे उम्मत जो हिसाब किताब शुरू कयो वञे। पोइ उम्मत सॼी हिसाब किताब शुरू कयो वई। इहा छा हुई? रहमत हुई। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, असांजो नबी ॿिन्ही जहाननि जी रहमत थी आयो। ज़ालिमनि खे बि माफ़ कंदो हो, जेके उनखे तकलीफ़ ॾींदा हुआ उन्हनि खे बि माफ़ कंदो हुयो। असां त अॼुकल्ह जेको असांखे तकलीफ़ ॾिए असां उनखे ॿियूं तकलीफ़ूं कयूं। इहे अख़लाक़ आहिनि। जेको गाड़ियूं ॾिए उनखे दुआ ॾियो, जेको सलाम न करे उनखे सलाम कयो। वाक़िअ दवाना व अना अलहम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।